मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अल्लाह के साहबी रसूल तस्लीम न करे या माज़अल्लाह मुसलमान तस्लीम न करे, उन बारे में छा हुकुम आहे? उन बारे में हुकुम इहो आहे त इहो बंदो पहिरें नंबर जो काफ़िर आहे। उहो बंदो पहिरें नंबर जो काफ़िर आहे जेको अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे चए थो मां साहबी तस्लीम नथो कयां, ऐं अहिड़ी तरह चए थो उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे बि मां साहबी तस्लीम कयां ई नथो, ऐं न ई उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु खे मां साहबी थो मञां। ऐं माज़अल्लाह अहिड़ो जेको बंदो जेको चए थो मां इन खे मुसलमान ई तस्लीम नथो कयां, यादि रहे त इन बंदे जो इस्लाम सां कोई तालुक़ु आहे ई न, इहो बंदो काफ़िर बंदो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी साबियत क़ुरान मां साबित आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे, उमर जन्नती आहे, उस्मान जन्नती आहे। हाणे तव्हां खां पुछा कयां पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो कौल दुरुस्त आहे या न आहे? या पोइ ईअं ॻाल्हि कयो त माज़अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो कौल दुरुस्त न आहे, ईअं चओ त पोइ डायरेक्ट जेको आहे मुनकिर थियो। असांजो ईमान आहे, असांजो ईमान आहे अबू बकर सिद्दीक़ जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे, उमर जन्नती आहे, उस्मान जन्नती आहे, ऐं हे मया साहिबिन असां उन साहिबिन खे ईअं ई साहिबी तस्लीम कयूं था। कोई बि अगरि बंदो चए थो मां साहिबी तस्लीम नथो कयां ऐं न ई जेको आहे मुसलमान तस्लीम कयां थो, यादि रहे इन बंदे इहो बंदो खणी कहिड़े बि रूप में हुजे, कहिड़े बि जेको आहे फ़िरके में हुजे, पोइ चाहे उहे देवबंदी फ़िरके में अंदरि हुजे, चाहे उहो बिरेली जेको आहे फ़िरके जे अंदरि हुजे, या उहो पाण खे तशरीत वारो ज़ाहिर करे। मां चवंदो कंहिं बि फ़िरके जे अंदरि हुजे अबू बकर सिद्दीक़ खे साहिबी नथो मञे, या उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे साहिबी नथो मञे, या उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु खे साहिबी नथो मञे, या चए थो माज़अल्लाह हिन खे मां मुसलमान सम्झां ई नथो, पोइ कंहिं बि मसइले सां तालुक़ु रखे थो, इहो बंदो बिल्कुलु मुसलमान न आहे। छाजे करे इन साहिबिन तव्हां ताईं ऐं मां ताईं क़ुरान पहुचायो। तरतीब ॾियण वारा केरु हुया? इहे साहिबा हुया। इन साहिबिन जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मुबारक खां निकितो। अल्लाह जे नबी फरमाए ख़ुलफ़ाए राशिदीन अशरा मुबशरा जिन साहिबिन खे चयो वेंदो आहे, 10 साहिबिन खे हिकु जॻह ते अल्लाह जे नबी बिशारत ॾिनी, उन जे अंदरि इहे 3 साहिबा अचनि था, अबू बकर बि अचे थो, उमर बि अचे थो, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु बि अचे थो। अल्लाह जे नबी 10 साहिबिन खे हिकु मजलिस में हिकु जॻह ते वेही करे जन्नत जी बिशारत ॾिनी। हाणे कोई बि असांजे ज़माने में को बेवकूफ़ को जाहिल चए त मां जेको आहे साहिबी हिन खे नथो मञां, त टेंशन असांखे न थींदो आहे। टेंशन मां अॻु में ॿुधायो, मां टेंशन असांखे न थींदो आहे। दुनिया जे अंदरि अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां चवंदा असां अलाह खे नथा मञूं, अहिड़ा बि आहिनि न साईं, अलाह खे न मञींदा आहिनि, चवंदा असां अलाह खे बिल्कुलु तस्लीम न कंदा। यहूदी चवंदा आहिनि असां माज़अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे असां माज़अल्लाह नबी तस्लीम न कंदा आहियूं। त अहिड़ा बंदा आहिनि न, अहिड़ा बंदा आहिनि। हा, जेकॾहिं कोई अहिड़ो बंदो आहे जेको चए थो असां अबू बकर उमर ऐं उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु खे नथा मञूं, त सर अहिड़ी क्वालिटी वारा काफ़ी माण्हू पिया आहिनि। उन्हनि जे मथां कुफ़र जो हुकुम आहे, अहिड़ी तरह तव्हांजे मथां बि ईअं ई साॻियो कुफ़र जो हुकुम थींदो। असां कंहिंखे काफ़िर बणाईंदा न, कोई चए साईं तव्हां काफ़िर था बणायो, असां कंहिंखे कोई काफ़िर न बणाईंदा आहियूं। क़ुरान मजीद जो इनकार अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जो इनकार बंदे खे पाण कुफ़र ताईं पहुचाए छॾींदी आहे।